अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम सियासत गर्दी मां सनाउल्लाह हाशमी वांजी ख़िदमत में हाज़िर आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में ज़रूरी पाणी जी खोट आहे, आबादगार परेशान आहिनि, पुछड़े ताईं पाणी कोन थो पहुचे। गॾो गॾु मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा बि असां ॾिठा आहिनि। इन ते ई पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां स्टूडियो में आपाशी खाते जो अमलदार बि मौजूदु आहे, गॾो गॾु हिकिड़ो वॾो आबादगार वॾेरो असर रसूख़ रखंदड़ जंहिंजूं त ज़मीनूं असांखे आबाद नज़र अचनि थियूं, पर जेके नंढा आबादगार आहिनि उन्हनि जूं ज़मीनूं जेके आहिनि उहे सुकल बंजर बणियल आहिनि। उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अमां ॿिन्ही जी वॾी महिरबानी। अमां ॿई स्टूडियो में आया। सभ खां पहिरियां त तव्हां मूंखे सम्झाइजो त पाणीअ जी विर्छ तव्हां कीअं कंदा आहियो? तय थियल असूलनि मूजिबि कंदा आहियो, क़ानून मूजिबि कंदा आहियो, या लिफ़ाफ़े मूजिबि थींदी आहे? साईं, ॻाल्हि इहा आहे त पाणीअ जी जेका विर्छ जी तव्हां ॻाल्हि कयो था, त असूल असांजा हिकिड़ो ई आहे त बाबा जेको ज़मींदार आहे, जंहिं वटि ज़मीन आहे, जंहिं वटि पावर आहे, पहिरियों उनजो हक़ आहे। उहो छो भला ग़रीब नंढो आबादगार काॾे वञे? साईं, ग़रीब वटि आहे एकड़ ॿ एकड़, कॾहिं काहे कॾहिं न काहे, विच में माना अगरि जेकॾहिं ज़मींदार 100 एकड़ आहे, 1000 एकड़ आहे, उहो जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो ई फ़सुलु हिकिड़े ई माण्हूअ मां एतिरी तव्हांखे मिली वञे कणिक या कपां, त हरूभरू 100 माण्हूअ जे माना चंदी चोरी थी वई न। इहा बिल्कुलु सही थो चए साईं। उसूल आहे ऐं गुलाम रसूल आहे। हीअ जेके पाणीअ वारे खाते वारा हमरा आहिनि ऐं ॿियो असां पाण में गॾिजी करे हिकिड़ो फ़ैसिलो कंदा आहियूं त पाणी ज़मींदार खे कीअं मिलणु घुरिजे। ऐं तव्हांखे ख़बर आहे न, पोइ जेके नंढा आबादगार आहिनि उहे पाणी जे लाइ रातियुनि जो रातियूं जागनि था, पोइ बि उन्हनि खे पाणी कोन थो मिले। तव्हांखे न फ़ोन थी करणी पवे ऐं तव्हां वटि पाणी बची थो वञे। इहो कहिड़ो VIP कैनाल आहे जंहिंमें तव्हां वटि पाणी अचे थो, नंढे आबादगार वटि नथो अचे? साईं, केनाल साॻियो आहे इहो जंहिं मां पाणी ईंदो आहे। पाणी आहे उहो त तव्हां उनजो हक़ जेको आहे उहो त उन्हनि खे ॾियो न। उहो छो नथा ॾियो? कीअं चओ त उन्हनि जो हक़ आहे? बाक़ी कंहिंजो हक़ आहे पाणी? पाणी बाबा, पाणी हुकूमत जो हक़ आहे। उहो वरी कीअं? हुकूमत जो हक़ आहे न। पाणी हुकूमत विराईंदी न। हा, सभ खां पहिरियां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेके असांखे इन्हनि सीटुनि ते माशाल्लाह विहारे वेठा आहिनि, पहिरियों त असां उन्हनि खे ॾींदासीं न। सुभाणे जेकॾहिं को मसइलो मसाइल थिए थो, मुंहिंजी नौकिरीअ जो को माना किथे मां फासंदुसि, त मूंखे को ग़रीब आबादगार त न छॾाईंदो न। उहे पाण पंहिंजे पेटनि में पूरा आहिनि। ॿियो वरी हिननि जी किनियूं आदतूं अहिड़ियूं आहिनि साईं, हिननि खे पाणी ॾे न, पाणीअ जी बेहुरमती थी थिए। उहो कीअं थी बेहुरमती? मेंहियूं था विहारे छॾनि। पर मेंहिं आहे, उन्हनि खे बि त पाणी खपे। पोइ मेंहिं जो वेहे थी, मेंहिं सॼो तुंहिंजो वाटर त बंदि थी करे छॾे, पोइ चवंदा असांजे पाणी घटि थो ॼाड़े। मेंहियूं त उथार वञी, पोइ वाटर उहो बंदि थो थी वञे, पाणी टुटे थो, पोइ हरूभरू घेराबाद ज़मीनूं जेके कलर बंजर आहिनि ओॾे पाणी हलियो थो वञे। ईअं पोइ इलाही माना पाणी ज़ाया थो थी वञे असांजो। ऐं वॾेरो जेको माण्हू आहे, जेको ज़मींदार आहे, उनजो कानून सख़्तु आहे। उनजे मेंहिन जा तलाव अलॻि हूंदा, अगरि हूंदा त अलॻि हूंदा। उते बि तव्हां पाणी भरे ॾियो था? असां मेंहिं खे पाणी में छॾींदा ईंदा आहियूं। असां वटि मोटर हलंदा आहिनि, पंप। पोइ पंपनि मां नड़ो हणी पोइ नौकरनि खे चवंदा आहियूं मेंहिन खे हिते विझायो। साईं, तव्हां मेंहिन खे छॾण जी ज़रूरत ई न आहे। तव्हां पाण जेकॾहिं वाटर में लथो वञनि, मेंहिं लथई। ॻाल्हि त साॻी आहे। बाबा ॾिस, अॻु में बि तो इहा हरकत कई त घणा ॾींहं घर वेठे ऐं साईं ग़लती हिन खां थी हिकिड़ो दफ़ो। ईअं माना हरू मुंहिंजो पाणी बंदि पोइ कराए, सम्झे पियो त मां ऑफिसर आहियां, पर हिनखे इहा ख़बर न आहे त तोखे रखरायो कयां। सही। अच्छा साईं, असां ॾिठो आहे त हमेशह तव्हांजी जेकी ज़मीन आहे जी, उहा साई नज़र ईंदी आहे। माशाल्लाह। जेको ग़रीब आबादगार आहे, जेको नंढड़ो आबादगार आहे, जंहिं वटि 2 टे जरे ज़मीन आहे, गुज़र सफ़र हुनजो उन ते आहे, उनजी ज़मीन जेकी आहे उहा सदाईं सुकल हूंदी आहे। इहो मौजूदो आहे या का मैनेजमेंट आहे तव्हांजी अहिड़ी? साईं, असांजो जेको तजुर्बो ॻाल्हाए थो, हा, एज़ ए सीनियर ऑफिसर, हा, त हे जेके नंढा नंढा आबादगार आहिनि, हे ज़रालब खां अगरि बचणो अथनि, ज़मीन नथी बचाए एतिरो, इहे ज़मीनूं तव्हां कंहिं हिकिड़े ई वॾे आबादगार खे खपाए ॾियो। पोइ उहो पाण ई असां सां डील कंदो, पोइ असां उनखे पाणी ॾींदासीं, उहो इलाइक़ो सरसब्ज़ थी वेंदो। बाक़ी हाणे तव्हां कंहिंखे 2 एकड़ जिरेब आहे, पोइ इहे दावो कंदा असांखे न मिलियो, असांखे न मिलियो। बाबा, असां केतिरनि जूं ॻाल्हियूं कंदा? उहे हिकिड़े माण्हूअ खे ॿुधणु, हिकिड़े माण्हूअ खे डील करणु सवलो आहे। 100 माण्हूअ खे डील करणु बि ॾुखियो न। आहे। जेको पाणी नथा ॾियो भला ढल त न वठो न पोइ उन्हनि खां? ढल छो था वठो पोइ? न, पोइ ज़मीन पंहिंजे नाले सां छो रखी अथनि? ढल त ॾियणी पवंदनि न। असां त ढल ॾींदा आहियूं। पाणी ॾियो न ॾियो, ढल ॾियणी पवंदी। हा साईं, ढल ॾियणी। फ़सुल थियनि न थियनि, ढल ॾियणी पवंदी। बिल्कुलु सही आहे। नंढे आबादगार लॻे फ़सुल सां असां ॿधल न आहियूं। असां जेतिरा वॾा ज़मींदार आहियूं, जेतिरी असांजी ज़मीन आहे, उनजे हिसाब सां ढल त असांखे ॾियणी पवंदी आहे। असां ॾींदा आहियूं। सही थो चए। साईं, भला तव्हां जॾहिं पाणी जो गेज चेक कंदा आहियो, तव्हांखे उते छा महसूसु थींदो आहे? त पाणी जी उहो गेज जेको रीडिंग ॿुधाईंदो आहे तव्हांखे, या रिश्वत जो पैमानो ॿुधाईंदो आहे त हाणे हेतिरो पाणी आहे त हाणे हिन में हेतिरे आबादगार खां केतिरा वठिणा आहिनि? उहो गेज रिश्वत जो हूंदो आहे या पाणी जो आहे?
गेज मां असांखे साईं अंदाज़ो इहो लॻंदो आहे त घणो खपाइणो आहे घणो हलाइणो आहे, ठीकु आहे साईं। गेज असांजो तय थियलु हूंदो आहे त नंढे आबादगार खे सफ़ा इग्नोर न कंदा आहियूं। अगरि जेकॾहिं मिसाल ॻाल्हि 100 में को माना 5% 10% नंढे आबादगार खे ॾी, उन खां पोइ गेज खे कंदा आहियूं इस्तेमालु असां पंहिंजे हिसाब सां। इहो मूंखे हिन महिल ताईं तो कोन ॿुधायो त गेज केरु आहे? गेज हो लकड़ी विझंदा आहियूं, उन ते नंबर लिखियल हूंदा आहिनि। अच्छा नंबर। भला इहो झटा आहिनि, गैर क़ानूनी वाटर कोर्स आहिनि जेके ज़ोर ज़बरदस्ती ॾाढ ते पाणी खणनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई छो नथा कयो? असां छो कयूंसीं? उन्हनि जे ख़िलाफ़ु पुलिस कार्रवाई करे न, जेको झटो हणे थो उतां जे SHO वञी उनखे ॿधी अचे। न, पर ज़िम्मेदारी तव्हांजी आहे नी गैर क़ानूनी ख़तमु करणु। पुलिस खे बि तव्हां चवंदो, तव्हां वठी वेंदो। न, असां झटा चेक कंदा वतूं या असां पंहिंजी ड्यूटी कयूं? झटा राति जो हणनि था, ॾींहं जो पटे था वञनि, पोइ ॾींहं राति ड्यूटी कयूं तव्हांजे करे असां? राति जे वॻड़े में हणनि था। किथे आयो इहो? त ऑफिस वाफिस भला किथे आहिनि तव्हांजी नज़र? आहे असांजे हेॾे, आहे कुंडारे पासे ॾऊं हेठि। मतिलबु तव्हां हिनखे ॾसियो था त हे चुगली करे वञी। मिसाल केरु झटो हणे थो ऐं पोइ हे वञी जेकॾहिं पुलिस खे ॿुधाए त माना हिन चुगली हई न, ही ऑफिसर आहे, चुगलखोर न आहे। भला तव्हां खां ही रुॻो पैसा था वठनि या भला को सिफारिश या वरी को ॿियो सिस्टम बि आहे को, या जेको आहे सो फ़सुल ते बि को सिस्टम थिए थो? साईं कुझु माण्हू हूंदा आहिनि जीअं चइबो आहे त हीउ मुंहिंजो राज आहे, अहिड़े नमूने सां राज खे वरी संभालणो पए थो। त हिन वक़्तु ही जेके बि पाणी वारे खाते में ऑफिसर रखियल आहिनि, इहे असांजो राज लाज़मी आहिनि खे संभालण जे लाइ। पोइ ज़रूरु कणिक थी लहे या चांवर था लहनि, कमु लहे थो, त असां कोशिशि कंदा आहियूं त हिननि खे राज़ी रखूं। ही ख़ुशि हूंदा त असांजे लाइ कमु कंदा। न, पर इहो जेके फ़सुल आहिनि उनजो रेट घटि आहे। वॾनि आबादगारनि जो ज़मीनूं आबाद थियनि, रेट घटि छो आहे ज़मीन जो, फ़सुलनि जो? सर रेट घटि त मार्केट में आहे न, त उहो त रेट घटि असांखे बि ओतिरे में मिलंदो आहे, उन्हनि खे बि ओतिरे में मिलंदो आहे। पर असां हिकिड़ी हरकत इहा कंदा आहियूं त असां पंहिंजो माना फ़सुलु लहंदो आहे त सामान रखे छॾींदा आहियूं, खपाईंदा न आहियूं। अच्छा, छो त असांखे ख़बर आहे त कुझु टाइम खां पोइ रेट वरी चढ़ंदो। पोइ ग़रीब माण्हू जेके आहिनि उहे नथा खपाए था छॾनि, हाणे हुन में असांजो ॾोह त न थियो न, रखनि उहे बि। अच्छा, हा, त अॻिते हली महांगो थिए त पोइ खपाइनि न। भला कॾहिं तव्हांखे इहो को अहिड़ो को वाक़ियो यादि आहे त भला कॾहिं कंहिं ग़रीब खे तव्हां ईअं माना जेको हुनजो हिसो आहे, शेयर हुनजो ड्यू आहे, उन उन मूजिबि पाणी ॾिनो हुजे? कॾहिं हिकिड़ो को अहिड़ो? साईं असां ईअं बिल्कुलु ॾिनो होसीं। असां पंहिंजो जीअं माना रूटीन हूंदी आहे उन ते पाणी हलाए छॾियो। हाणे हुननि चरियनि खे इहा ख़बर ई न आहे त पाणी माना हिननि जो वाह लही वेंदो आहे, हिन जो नल वाह लही वेंदो राति ताईं। हिननि माना पंहिंजा इहे बुंडा खोले छॾिया ज़मीनुनि में। पोइ ख़बर तंहिं महिल पई त वाह घर पिया ॿुॾनि हुननि जा। असां त बंदि न पिया कयूं न, असांजो वाह ग़रीब आहे पंहिंजो हिसो वठे। हुननि खे इहा ख़बर ई न हुई त को हिननि जो असांजो एतिरो हिसो आहे जो असांजा घर बि ॿुॾंदा। पोइ वाह वारो वठु, फ़ोनियूं हेॾां होॾां, वाह बंदि कयो, हेॾे घर ॿुॾी आहे। मूं चयो तव्हांखे तव्हांजे हिसे जो पाणी मिलियो आहे? कॾहिं एतिरो मिलियो ई न आहे। हे त असांजे माना ज़मीन ई पूरी न थींदी आहे, हे त घरनि ताईं पाणी अची वियो आहे। मुंहिंजो तव्हांजो इहो हिसो आहे, इन करे तव्हां पंहिंजे हिसे लाइ दाऊं न कयो। जेकॾहिं तव्हां चवंदो पूरो हिसो ॾियो पोइ तव्हां लुड़ंदव, इन करे थोरो हथु हल्को रखो। पोइ साईं असां उहो बंदि कयो। हाणे उन्हनि खे न ॾींदा 2 साल आहिनि, उहे गैराबाद वेठा आहिनि। सही। अच्छा साईं, तव्हां भला तरह जा चङा हो, ज़मीनदार हो, जी जी, ओसे पासे में तव्हांजे ॿियो अवाम बि आबाद आहे, माण्हू ख़ल्क़ ख़ुदा जी रहे थी। तव्हांखे कॾहिं अहसासु थियो आहे त भला इन्हनि खे बि पाणी ॾिजे, इन्हनि जो बि ज़मीनूं आहिनि, इन्हनि जा बि बचा आहिनि? साईं इहा ग़लती त हिननि कई ई न। हाणे हिकिड़ो माण्हू तोबरे में थो खाए, उनखे तव्हां प्याले में ॾींदो त उहो माना बुख मरंदो। हिकिड़ो माण्हू वटीअ में थो खाए, उनखे तोबरे में ॾींदो त उहो कोन खाईंदो। तव्हां ॿिली जो मिसाल मां तव्हांखे ॾियां थो। ॿिली खे घणो खाधो तकिड़ो ॾींदो न, सुंघी सुंघी हली वेंदी, पर ज़रो ज़रो ॾींदो त खाईंदी। हाणे हिन ग़रीबनि खे हिकिड़े टाइम ते जो हिननि वाटरनि जा मुंडा खोले छॾिया, सभु पाणी सॼो ॻोठ ॿुॾी वियो हो। केस कयां हिननि ते, छो त मुंहिंजो राज आहे उहो बि। साईं वाटर ई खाटी कोन ई खयल, हुननि खे ख़बर ई न आहे। असां त पाणी पंहिंजे हिसे जो छॾियो, पोइ ख़बर पई त वाटर को सालनि खां ईअं बंदि पिया, हीअं जो माना पाणी माना मथां उथले पियो रुॻो ज़मीनुनि ते। भला आबादगारनि खे भला पाणी त ॾियो कोन था, पोइ हुन ते FIR भला छो था करायो पाणी जो? हुजे थोरो ईअं मिड़ई ईअं हुजे, ट्राजो हुजे मार्केट में थोरो ईअं। माना तव्हांखे FIR जो शौक़ु आहे? न FIR जी ॻाल्हि न आहे, मज़ो आहे न, मज़ो ईंदो आहे। हरू भरू। हा, ग़रीब ज़लील थिए त असांखे मज़ो ईंदो आहे। इहो जेको पुछड़ीअ जो हिसो आहे, असां अक्सर ॿुधंदा आहियूं उते पाणी न आहे, पर सॼी सिंध में पाणी जी ज़रई पाणी जी खोट आहे, पीअण जो पाणी साफ़ु न आहे, ज़रई पाणी जी बि खोट आहे। हिन में कॾहिं तव्हांखे अहसासु थियो त तव्हांजे ज़ाती रिश्वत जे करे, हिननि पैसनि जे करे, वॾेरनि जे नेक्सिस जे करे सॼी सिंध जी मईशत खे नुक़सानु थो पहुचे? सिंध जी मईशत खे नुक़सानु कया। हाणे जेके पुछड़ी आहे न, हाणे पाणी पुछड़ीअ ताईं पहुचाइणो आहे। मथे सभु माना सुका पिया आहिनि। छा असांखे ऑर्डर थियो आहे मथां त पुछड़ियूं आबाद करणियूं आहिनि। हाणे साहब वतियूं आहिनि उहे पुछड़ियूं, हाणे पुछड़ियुनि ताईं पाणी पहुचे थो।
मथे थोरी तकलीफ़ आहे, अलाह कंदो त इहा रहंदी, बाक़ी टोटल ॻाल्हि इहा माना जेकॾहिं कंहिं वॾे सियासी माण्हूअ खे इहे पुछड़ी जूं ज़मीनूं को ग़रीब आबाद वतियूं आहिनि। खपाए ॾे या ॾेई वतियूं अथनि भला तव्हांजे चवण मूजिबि सुकियूं त पयूं पोइ हाणे आबाद थी वेंदियूं। थी वियूं, थियनि पियूं उहे थी वियूं। हा असां वरितियूं हिन जे लाइ हूं त हरू भरू इहो रोज़ जी किरकिर खां बहितर आहे त पुछड़ी वारियूं सभु ज़मीनूं मूं वठी छॾियूं। बाबा जेके हाणे अलाह जी महिरबानी सां जेको असांजो पाणी अचे थो पुछड़ी ताईं बचे थो, सही। हेॾां बचे थो होॾां बचे थो, आबाद थिए थो। अच्छा भला खाटी जी हर साल बजट ईंदी आहे त भाउ तव्हां शाखुनि जी खाटी करायो, पर हाणे त शाखूं ई लटिजी वियूं आहिनि मथां पूरजी वियूं नथा घणियूं। शाखुनि जी खाटी जा पैसा काॾे था वञनि, काॾे था कयो इहे? खाटी कराईंदा आहियूं, कीअं कराईंदा आहियो? खाटी पंहिंजे हिसाब सां कराईंदा आहियूं, इहो तोखे कीअं ॿुधायूं त कहिड़ो हिसाब थोरो ख़बर त पए माण्हू खे आम माण्हू खे ख़बर पए। बाबा हिकिड़ी हो जेका हो चंबे वारी हूंदी आहे मशीन क्रेन, हा उनखे असां घुराईंदा आहियूं ऐं उहा तक़रीबन हिकिड़े ॾींहं में तक़रीबन 100 किलोमीटर ताईं करे वेंदी आहे, स्पीड सां हलाईंदा आहियूं कमु। किथे थी करे उहो नज़र शाखूं त साॻियूं थियूं नज़र अचनि। सर अख़बार जो नुमाइंदो आयो हिकिड़ो, उन इल्ज़ाम लॻायो हिननि दोस्तनि ते, हे ऑफिसर बि असांजा पंहिंजा बचा आहिनि सम्झो, हा हे खाटी जे एवज़ में हे वरी पंहिंजी जॻह पियो ठाराए त उनखे जेको ज़मीन में खोटे हेठों खां पीढ़ण बि आहे न, हे उनजी खाटी पियो कराए। पर हो अख़बार वारे खे अलाए कीअं ख़्यालु आयो, अची रिकॉर्ड करे हलियो वियुसि त हीअ ट्रैक्टर जेका आया आहिनि वाटर जी खाटी लाइ आहिनि, हीअ हिन जे घर जी खाटी खे पिया कनि। पोइ त उहो हिनखे झलियोसीं, बाबा तूं सोचे सम्झी कमु कर, राति जे टाइम ते कर। न इहो त हलकड़ाइप कई हमरा हिकिड़े, पर साईं ॾिसो खाटी खणायूं था कंहिं शाख जी, उहा असां मिटी रखूं था कपर ते, हा उहो कपर रस्तो आहे, उन में लंघा 100 ॻोठ जो, उहो माना उतां मोटरसाइकिल ते माण्हू वञनि था, कार ते माण्हू वञनि, उहा जेका मिटी असां रखूं था हरू भरू पर रस्तो बंदि थो थिए। इन करे रस्ते बंदे जे चक्कर में तव्हां मतिलबु खाटी कोन था करायो। के माना कंहिं इंसान खे तकलीफ़ ॾियण खां बजाए भलो इहो आहे त बाबा पियो हुजे, ईअं हले थो पियो पाणी जेतिरो नसीब। 100 एकड़ ज़मीनूं जेके सड़नि थियूं, पाणी सही नथो अचे हिन खाटियुनि जे चक्कर में, उहो उन जो हिसाब केरु ॾींदो? रस्तो बंदि थिए भला, चलो 100 एकड़ ज़मीन जे करे सुकी बि साईं त ख़ैर आहे, हिकिड़ो साल पूरो माना ॿार ज़लील थियनि, को इंसान एमरजेंसी अस्पताल खे वञिणो आहे, खाटी खणाए वेही रहंदो बाबा। भला शाखुनि जे कपरनि सां भला वण आहे जाम अॻ में ॾाढा हूंदा, हाणे को नज़र ई नथो अचे, पर काॾे कयो अलाए असांखे ख़बर न आहे, हुया ॾिठासीं असां पाण, बिल्कुलु काॾे विया इहे? बिल्कुलु किरई था पवनि न पाणीअ में लुड़ी था। तव्हां ॻोठारी शाख ॾे बि हुया सर, हा ईअं हुयो ॿिन्ही पासे खां, माना हीअं बि हलियो वञ त लाॻी थो ईअं वण, हिन परे पासे बि वण हा, छांव में माण्हू पंधु पंधु ईंदा वेंदा हुया ऐं बेलदार छिनकार कंदा हुआ। उन मां नंढो हुउसि उन वक़्त में, त इहे शयूं मूं ॾिठियूं, वरी अचानक गुम थी वियूं, पाण खे ख़बर न आहे हिन ॻाल्हि जी, किरी पिया इहे साईं, खणी केरु था वञे। पाणीअ में किरनि था, वाकुरो आहे, उन में किरे थो वण, पोइ लोड़े थो वञे तेज़ पाणी। अच्छा लोड़ी थो वञे। इहो समुंड में पवंदा हूंदा न साईं? हा हाणे बंदि थियो न विच में समुंड। अच्छा सही। हाणे भला पाणी जो अॼुकल्ह रेट छा आहे, छा था रेट हलायो पाणी जो? पाणी तक़रीबन माना लीटर वारी बोतल 150 रुपया हले थी पई जेसि ताईं, माना वरी वॾे होटल ते त महांगी आहे, 250 वठंदा, 300 वठंदा। बाबा ज़रई पाणी जी ॻाल्हि था कयूं, जेको तव्हां खपायो था नंढनि आबादकारनि खे ॾियो था, उहो मिनरल वाटर जी मां ॻाल्हि नथो कयां। ज़रई पाणीअ जो रेट तव्हांखे कंहिं ॿुधायो साईं? उनजो रेट न आहे, उहो माना ताक़त ते मिलंदो आहे, अगरि तव्हां में एतिरी ज़रूरत आहे त वठी ॾेखारो। माना पाणी खपायो नथा तव्हां? पोइ न असां खपाईंदा न आहियूं, बाक़ी हा इल्ज़ाम था आहिनि त तव्हां पाणी खपायो था, वारा बि ॾियो था पैसनि ते। इल्ज़ाम त साईं माइन ते बि लॻंदा आहिनि, पोइ साबित थियनि कोर्ट में जॾहिं। न साईं खपाइण त था ॻाल्हि मंझिबी, छो त ढल जे एवज़ में जेके असां पैसा भरियूं था, ही खपाइण त थियो न, खपाइण थियो, खपाइनि था ऐं असां पैसा भरींदा आहियूं, पर हाणे त असां त ओला रिआयत कंदा आहियूं त वधि में वधि। मिसाल असांखे 500 रुपया ॾियणा आहिनि, हिननि खे 100 खनि खीसे में छॾियोसीं, 100 जी रसीद कटाईसीं, त ॿई कम थी विया न। इहो खपाइण त न थियो न, इहो सरकारी खज़ाने में वेंदा त माना खाटियूं खणबियूं, को माना उनजी मरम्मत थींदी न, इहो खपाइण त न थियो न साईं। भला जिन इलाइक़नि में सारियुनि ते पाबंदी आहे, हा उते बि सारियूं पोखरायो था तव्हां, उन्हनि खे बि पाणी जाम था ॾियो। हा उन्हनि खे चवंदा ॾियो भला जिन जूं ज़मीनूं आहिनि, जिन जा फसल बीठल आहिनि ॿिया, उन्हनि खे ॾियो त उहे फसल उपजनि, बजाए जो जेके ॾाढा मुड़ुस आहिनि उन्हनि जूं सारियूं उन्हनि खे तव्हां पाणी ॾेई था छॾियो। सारी साईं चांवर महांगो आहे, चांवर खे रेट आहे। न वरी तव्हांखे साईं कीअं ख़बर पए त जिथे झल आहे त पाणी हिननि खे न ॾियो ऐं चवनि, उते तव्हां भला ॾिसी ईंदा आहियो छा? तव्हांखे कीअं ख़बर? माण्हुनि जूं दाऊं ॿुधूं था, आबादकारनि जूं नंढनि जूं एतिजाज कनि था, रेड़ियूं था कनि। मतिलबु मूं त कोशिशि कई आहे त माना उहो इलाइक़ो जेको किथे माना माण्हू पहुची न सघे, उते माण्हू उन में सारियल फसल करे, पर हे हिकु हिकु शइ जो टेलीविज़न वारनि खे बाबा ख़बर ॻाल्हि इहा आहे, हिननि खे तूं ख़बर न आहे, माण्हुनि खे न न हे अञा नवां आहिनि, हिननि खे ख़बर न आहे चांवर जी रैंक वॾी आहे। अच्छा भला हाणे इहो तव्हां ॿुधायो त जेके ॿिन्ही खां सवाल आहे, ॿिन्ही जो मां तव्हांजो मौक़ो वठंदुसि, त जेकॾहिं
हर वाह ते हर शाख ते कैमरा लॻी वञे ऐं हर पाणी जे फुड़े जो हिसाब किताब मतिलबु वठिजे, जी तव्हां ॿिन्ही मां वधीक परेशान केरु थींदो? केर बि कोन, छो त बिजली आहे कोन, लाइट आहे ई कोन त कैमरा छा ते हलंदियूं? अञा बचे अञा कीअं? कैमरा तव्हां हिकिड़े ॾींहुं हणायो, हा, ॿिए ॾींहुं चोरी थी वेंदियूं, पोइ वरी पुलिस जो कमु शुरू थींदो, असांजो कमु ख़तमु थींदो उन ॾींहुं। वरी ॿियो धंधो शुरू थी वेंदो। साईं आहे न, चोरी त आहे न, जॾहिं मोटरसाइकिल फुरिजी थी वञे कैमरा त सवलो कमु आहे। माना तव्हांखे टेंशन ई न आहे? असांखे टेंशन छा जो आहे साईं, भला पोइ पुलिस खां भला एस जो उते पोइ छा कैमरा जे मथां सिपाही वेहारींदो यार कैमरा आहे, तव्हांजी ऑफिस आहे तॾहिं कैमराऊं बचियूं पियूं आहिनि, थोरो ॿाहिरि त हणो ख़बर पएव। सही। अच्छा, असां ॾिसंदा आहियूं न जॾहिं पाणी जी खोट हूंदी आहे, तव्हां चवंदा आहियो पाणी मथां नथो अचे, पाणी मथां नथो अचे, वरी वॾेरनि जा ॻोठ बचायो था जॾहिं पाणी मथां अचे थो घणो, ऐं जॾहिं बोड जी सूरत हाल थी थिए त पोइ वॾेरनि जा ॻोठ बचायो था, वरी ग़रीब गुरबे ॾे कट था हणी छॾियो, भला इहा नाइंसाफ़ी न आहे? ग़रीब खे केरु थो चए त बाबा तूं हरू जियो, ग़रीब जो मुल्क ई न आहे न। वॾेरो या जेको माना सियासी माण्हू आहे जेको असरु रखे थो, उहो ॾिसो न माना वॾी लेवल ते वञी ॻाल्हाए ॿोलाए पिनी सिनी खणी थो अचे मुल्क में पैसो, सिधी ॻाल्हि आहे। ग़रीब छा थो करे, उथे थो निंड मां गारियूं थो ॾे छोरनि खे, वरी सुम्ही थो रहे, पोइ इन्हनि खे असां ॿोड़ींदासीं या इन्हनि खे बचाईंदासीं। अच्छा, बसि हाणे प्रोग्राम जो टाइम आख़िर ॾे पुॼाणी ते पहुचे पियो, ॿिन्ही खां आख़िरी टाइम मां तव्हांखां पैगाम आख़िर हा, उन खां फोर्थ थींदासीं न असां। हा न, आबादगार जे लाइ तव्हांजो कहिड़ो पैगाम आहे? त आबादगार आसरो कनि, को पाणी वाणी ॾींदो या पंहिंजो बंदोबस्तु कनि, बनी खपाइनि, या को ॿियो धंधो कनि? बाबा जर हर कंहिं वटि आहे, अॼुकल्ह सोलर प्लेट मिले थी, तव्हां हणो पंहिंजी ज़मीन में जर, उहा सोलर ते पंहिंजो पाणी वेठा पाण कढो, हरूभरू। माना सरकारी पाणी जो आसरो न कनि? सरकारी आहे काथे पाणी, बोर्ड ईंदी असां ॿोड़ींदासीं, ऐं जॾहिं बोर्ड अचे अलाह करे बसि दुआ घुरनि त मींहुं वसे पाणी अचे। माना सरकारी पाणी भला तव्हां ॾे अचे थो त माना इहो तय आहे छा भला सरकारी पाणी रुॻो सरकारी माण्हुनि ॾे अचिणो आहे? न साईं, कुदरत जी महिरबानी आहे, जॾहिं बरसातूं वसंदियूं न त इहो पूरो पाणी ग़रीबनि ॾे असां पाण हासे करे मोकिलींदा आहियूं। असां पंहिंजे पासे बंदि लाइ छॾींदा आहियूं त जीअं असांजी ज़मीन खे न ॿोड़े त असां कंहिं न कंहिं बहाने सां कोशिशि कंदा आहियूं त ग़रीब खे फ़ाइदो पए। हाणे हुन जूं ज़मीनूं पुसंदियूं सुकंदियूं थोरी पुसंदियूं त ऑटोमेटिक फसल भलो थींदो न? भला तव्हांजे तरिया माण्हू आसरो कनि त भला को पाणी वाणी ॾींदो, तव्हां भला खोट लॻी पिया, ॾाढा परेशान आहिनि, तव्हांजी ज़मीनूं आबाद आहिनि, हुननि जो ग़ैर आबाद आहिनि। न, मुंहिंजे हथ में त पाणी आहे कोन न सर, सभु पाणी जेको आहे उहो पाणी वारो जेको खातो आहे उन्हनि जे हथ में आहे। न, तव्हां वोट वठाए था ॾियो तव्हां चङनि मुड़ुसनि खे, त घटि में घटि उन्हनि खे पाणी त ॾियो न। सर, असां हुननि जे लाइ वॾा कम कंदा आहियूं, वॾे मतिलबु सुभाणे का पुलिस हुननि खे ॿधे थी त फ़ोन करे असां हुनखे छॾाईंदा आहियूं। हुननि ग़रीबनि खे खपे बि सिर्फ़ु इहो हिकिड़ी शइ त सुभाणे ॿध पासी असांखे छॾाईंदो केरु, उहो रेस कमु करे थो, ॻाल्हि ख़तमु। हुननि खे मीश जी परवाह ई न आहे। बोर्ड जे पाणीअ मां हाणे तव्हां बोर्ड जी ॻाल्हि कई, बोर्ड जो जेको पाणी असां जिन जिन ॻोठनि में छॾियो हो न, उहे सुखिया, छमे न उन्हनि भाॼी न वरिती, रोज़ मच्छी मारे ईंदा खाईंदा, सुखिया, उहा मच्छी खपाए मोटरसाइकिलूं वठी विया। तव्हां चओ था तव्हां ग़रीब ॿोड़िया, न ग़रीबनि जो दिमाग़ शैतानी दिमाग़ आहे। ऐं जेके ज़मीनूं ख़राब थी वियूं, पोखाई जे लाइक़ु न रहियूं, उनजो उन्हनि जूं हुयूं ई कोन, उहो जंहिंजूं ख़राब थियूं त थियूं, हे त मच्छी मारे खाइनि पिया न। ठीकु आहे, वॾी महिरबानी आहे ॿिन्ही जी। नाज़रीन, तव्हां ॿिन्ही महिमान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जी ॻाल्हि ॿोल में अंदाज़ो लॻाए सघिजे थो, जेको नंढो आबादगार आहे, ग़रीब आबादगार आहे, उहो पंहिंजो बंदोबस्तु पाण करे, ऐं जेको सरकारी पाणी आहे उहो ईअं ई ॾाढनि मुड़ुसनि खे मिलंदो रहंदो ऐं पैसनि जो वज़ विकिरो थींदो रहंदो। प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू सां पाण ॿीहर मुलाक़ात कंदासीं। ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के बाद।